नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त प्रोग्राम जी शख्सियत में असांजा महिमान आहिनि डॉक्टर सैयद महबूब शाह बखरी। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त असांजे डॉक्टर महबूब शाह बखरी कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी के पैनल ते यूनियन काउंसिल चाकयाणी मां डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर जेके जुड़िजी आया आहिनि। हिन वक़्तु सिंध मूं जी अमा न्यूज़ टीवी में साईं जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां कोशिशि कंदासीं। नाज़रीन अमा जी आलो शेयर कंदासीं ऐं अमा जो मेज़बान आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच। सही वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजी सिंध मूं जी अमा न्यूज़ टीवी में महिरबानी तव्हांजी, थैंक यू वेरी मच। साईं अचो पिया हिन वक़्तु जेको मौजूदु सूरत आहे ज़िला क़मबर शहदाद जे हवाले सां यूनियन काउंसिल चाकयाणी मां जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पैनल खां खटियो आहे, कीअं पिया सम्झो यूनियन काउंसिल जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? नहीं, इतफाक़ से असांखे यूनियन काउंसिल जेका फ्लड थी आहे रेन फ्लड सॼी जेको आहे अञा ताईं थी पई आहे। हर तरफ़ पाणी पाणी, अञा पाणी निकाल नथी सघियो आहे काफ़ी इलाइक़नि में। उहो त पाणी घेरे थो, रोड कटिया पिया आहिनि, अचण वञण जी सहूलियत कोन्हे, माण्हू परेशान इहा ई सूरत आहे। फसल सभु तबाह थी चुका आहे, घर कचा जेके आहे तक़रीबन सभु रही आहे। जंहिंजा माण्हुनि जा मन हलाया तंग थिया पिया आहिनि। सॼी परेशानी जो आलम आहे फ़िलहाल। बाक़ी लॻे थो त सरहद जो फसल थी मुश्किल थी सघे। हिन वक़्तु साईं ॾिसो पिया त जेका इलाइक़े जे अंदरि सूरत हाल जेका आहे त टाइफाइड गैस्ट्रो ऐं ख़ासि करे मलेरिया जेको आहे त उन ॻोठाणनि खे इन्हनि खे पसगिरदी जे माण्हू खे तमामु घेरे में अचे। सुधारी जॾहिं शहरनि में पाणी बि छो मिलंदो आहे, हाणे पाणी उते ख़राबु थियो आहे, किनो थियो आहे। ज़ाहिरा मच्छर इहे ईअं पाणी जे करे कंटामिनेटेड करे थो टाइफाइड थी वञे। जेको डेफिनेटली आहे मच्छरनि जो बि तमामु घणो आज़ार आहे पाणी जे करे। सुधारी पाणी बचाइण जो पंहिंजी रेस्टो बि थिए थी, टाइफाइड बि थिए थी, आहे तमामु घणे पैमाने ते ज़ारा दवाऊं जेको आहे मिलनि था। मलेरिया जी दवाऊं अवेलेबल न आहिनि। सूरत हाल वाकई वॾी नाज़ुक आहे। कीअं सम्झो पिया साईं हिन में सिंध हुकूमत जो को किरदारु रहियो आहे? सिंध हुकूमत कोशिशि करे थी पई पंहिंजी जाइ ते, हेॾे वॾे पैमाने ते जॾहिं माण्हू जेको आहे अफेक्टेड हुजे, हाणे माण्हू पहुचणु ॾाढो मुश्किल आहे। सिंध गवर्नमेंट पंहिंजे वसार कोशिशि करे थी, पर अञा ताईं हर हिकु माण्हू वटि उहा जेका इमदाद आहे, राशन आहे या मेडिकल फैसिलिटी नथी वठी सघे। पाणी हुजण जे करे, रस्तनि न हुजण जे करे, मेडिकल टीम पहुचाइण नथियूं। माण्हू वीचारा ॿाहिरि निकिरी था सघनि, अहिड़ा पंज हिकु बि ॾींहुं छा आहे उन्हनि खे ॿाहिरि बीमार खणी था अचनि, वरी नथी था वञनि। उहो ई पाणी उहा ई जेको आहे बिजली जो न हुजणु, कंटामिनेटेड पीअण जो पाणी, मच्छर, मलेरिया, इहे तकलीफ़ आहे। माण्हुनि जो रोज़गार थोरो जेको उहो बि ख़तमु थी वियो आहे। हाणे राइस मिल्स ते माण्हू कमु कंदा त राइस मिलियूं कंपनियूं सभु अञा ते फसल सारियूं आहिनि कोन। माण्हुनि जो सॼे साल जी फिटरी असां वटि जेकी हूंदी आहे सारियुनि जो फसल तबाह थी आहे। हाणे नए सिरे वरी पोखाई लाइ माण्हू परेशान वेही करे कीअं हर काॾो करणु, किथे काॾो वञनि, हेॾा महांगाई बि थी आहे। हाणे हेॾो सारो जेको आहे कॉस्टली थी वियो आहे। हाणे इन में परेशानी कारण ॿीहर फसल पोखे थी वञे, भले वांदी थी आहे, पोखण लाइ परेशान आहे। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक असां सां। वेलकम बैक नाज़रीन। असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी के पैनल तां जेको आहे त यूनियन काउंसिल चाकयाणी ऐं तालुको शहदाद कोट जे हवाले सां मां खे नाज़रीन अपडेट कंदो रहां त डॉक्टर सैयद महबूब शाह साहब जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी पैनल डिस्ट्रिक्ट काउंसिल जा चूंडियल मेंबर आहिनि। हिन वक़्तु उन सां जेका ॻाल्हि ॿोल आहे, ॻाल्हियुनि जो जेको सिलसिलो आहे उहो असां जारी रखंदासीं। शाह साहब असां सां गॾु आहे। साईं कीअं सम्झो पिया हीअ जेका इन्वेस्टिगेशन हले पई त इन में ग़रीब मिसकिन माण्हू खे को लाभ मिली सघे थो? अञा त सर्वे कमु कयो त हाणे शुरू थियो न आहे। असां उमेदु रखूं था माण्हुनि खे सपोर्ट मिलणु खपे, हेल्प थियणु खपे। देरि ख़बर पए कहिड़े केतिरे पैमाने जी थिए या पोइ डॉक्यूमेंट कहिड़ो हींअर सिर्फ़ु लाड़काणे में सर्वे हले पई, असां वटि बि चऊं था शुरू थींदी, अञा त आया न आहिनि असांजे इलाइक़नि में। सरकारनि में इहे ॾिसूं था पिया जेके माण्हुनि खे घरनि लाइ लोन ॾिनो वेंदो, हाणे कंहिं अथॉरिटी चई आहे वरी माण्हुनि खे घरनि ठाहिण में हेल्प कंदा।
जंहिंजो कंप्लीट डैमेज थियो आहे न मां इहो इतफ़ाक़ न पढ़ियो कि 3 लख मिलंदा, पार्शल डैमेज वारे खे 1 लख रुपयो ॾिनो वञे। अगरि पोइ स्टार्टिंग ते पूरो थी आहे ॾिसूं जे ॿिए खे ख़बर पए छा थो थिए। वरी चयो न हाणे असां जेको आहे अथॉरिटी कर्ज़ ॾींदी पवंदी असां शर्तनि ते पोइ डेफिनेट थी त फ़ैसिलो थिए त पोइ ॾिसूं छा थो थिए। इहो बि ॿुधूं था ॿिज ॾींदा हाणे पोखण जो टाइम हे आहे। हाणे जेके पहली ॿिज कयूं था पहली ॿिज पाणी अञा असांजे कैनाल में अचे थो नथो। माण्हू ज़मीन जेके सुकनि थियूं माण्हू हिते सिरे अहिड़े क़िस्म जा पहली ॿिज पोखींदा था वञनि। उहो ॿिज बि हिन टाइम ते मिले न देरि सां मिलंदो त कीअं पोखिबो आहे। कणिक बि चवनि था ॾींदासीं अञा ॿिज स्टार्ट कोन थियो आहे त माण्हू पोखणु शुरू कंदा। माण्हू वीचारा कर्ज़नि ते व्याजनि ते पैसा खणी कंदा त पूरी लाचार। ज़मीनी रस्तो हिन वक़्तु साईं अवां यूज़ कयो पार थी सघियो आहे न थियो कुझु इलाइक़नि में जेको आहे आहे बाक़ी घणा जॻहनि ते अञा पाणी आहे रोड कटिया पिया आहिनि अञा ताईं कंप्लीट ॻाल्हि न थिया। सही आख़िर में पंहिंजे यूनियन काउंसिल चाकणी जे अवाम जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जियालनि लाइ पंहिंजे हमदर्द लाइ सिंध मुंहिंजी अमां न्यूज़ टीवी जे प्लेटफॉर्म में मैसेज ॾियणु केतिरियूं आसियूं माण्हुनि जी चकी पिया आहियूं। असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त माण्हुनि जी वाहर करनि जेतिरो थी सघे हुन वीचारनि खे रीहेल्प करनि ऐं घरनि ठाहिण में मदद करे कई ऐं हुननि खे ॿिज हाणे टाइमली प्रोवाइड कया वञे जीअं माण्हू पंहिंखे कल्टिवेट करनि न। हाणे कल्टिवेशन जो टाइम गुज़री वेंदो उन खां पोइ मिलंदा त कहिड़े कम जो पोइ जी अपील आहे जेतिरो जल्दी थी सघे माण्हुनि खे ज़मीनुनि जे लाइ ॿिज फर्टिलाइज़र प्रोवाइड कयो वञे जीअं पंहिंजे पोखे सघनि त अॻिते असुल थिए जेको आहे सरो में जेको आमदनी जी उमेद पैदा थींदी। मुंहिंजी अपील आहे गवर्नमेंट खे जल्दी करनि जेतिरो जल्दी कंदा ओतिरो माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। नाज़रीन प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में असांजा महिमान हुआ डॉक्टर सैयद महबूब अली शाह बुखारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैनाल ॾिसी काउंसिल जा जुड़ियल मेंबर बि आहिनि। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त ज़िलो कम्बर शहदादपुर ज़िलो तमामु सिंध जो पखिड़े जे लिहाज़ सां तमामु वॾो ज़िलो आहे। 7 तालुकनि ते कम्बर शहदादपुर ज़िलो जेका मुश्तमिल आहे। हिन वक़्तु ॾिसूं पिया त जेका कम्बर शहदादपुर ज़िले जी जेका हालत आहे जेका मां सम्झां पोइ त ज़िले जे अंदरि 95% जेको आहे एग्रीकल्चर ख़तमु आहे ऐं जेको आहे 90% जेके जॻहियूं बिल्कुलु ख़तमु आहिनि ऐं जेको अवाम आहे उहो बेयारो मददगार बणियल आहे। हिन वक़्तु अवाम जूं जेके उमेदूं आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत में उमेदूं आहिनि बिलाल भुट्टो में जेको आहे उमेदूं आहिनि। हिन वक़्तु नाज़रीन ॾिसूं पिया त सिंध जेको आहे सिंध जे अंदरि तमामु जेको आहे वॾो हिकिड़ो ऐं तारीख़ी जेको नुक़सानु थियो आहे ख़ासि करे उहो फ़सुलु न थियो आहे। ज़िला कम्बर शहदादपुर जे हवाले सां यूनियन काउंसिल चाकयाणी जे हवाले सां मां अव्हांखे अपडेट कंदो वञा त डॉक्टर सैयद महबूब अली शाह बुखारी साहिब जी जेको ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि सिंध मुंहिंजी अमां न्यूज़ टीवी में जेको आहे थियूं आहिनि। असां ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन एडी अबरू सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान सिंध सलामत साथ सलामत।